बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद आहे ख़ुशनुदा मां आहियां मोहम्मद सफ़वान ख़ान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तबरीज़। पोइ सबक़ में असां टे बाब जो इख़्तिसार कयोसीं ऐं हिन सबक़ में असां हुन जी मश्क़ कंदासीं। त अचो त पंहिंजो सबक़ शुरू कयूं था। सभु खां पहिरियों आलिफ़ आहे त पहिरीं मालूमात ऐं सम्झ जो इम्तिहान वठो, जंहिंमें पहिरियों नंबर आहे हेठियां ख़ाल भरियो। पहिरियों ख़ाल आहे अटकल 10,000 साल अॻु देश समाज जी शुरूआति थी। इहो असां पढ़ी आया आहियूं त बाग़बानी समाज जी शुरूआति थिए। उन खां पोइ नंबर 2 आहे ज़रई समाज का सिंधी समाज जी तब्दीली देश धारे आई 1769 ईस्वी धारे आई। उन खां पोइ टियों नंबर आहे ज़रई समाज उहो समाज आहे जंहिंमें फ़सुल देश वञनि था ऐं चौपायो माल देश वञे थो। फ़सुल पोखिया वञनि था ऐं चौपायो माल पालियो वञे थो। उन खां पोइ अॼोके समाज खे देश समाज सॼो वञे थो। ॿियो बि असांखे ख़बर आहे त अॼोके समाज खे अॼोको सिंधी समाज सॼो वञे थो। इहे हुया असांजा ख़ाल। अॻिते वधूं था ॿिए नंबर जी तरफ़। समाज जी मुख्य ख़ासियतुनि जी भेट करियो। सभ खां पहिरियां जेके मुख्य ख़ासियतूं आहिनि उन खां पोइ असांखे मिलियल आहे शिकार करण माल गॾु करे रखण वारो समाज ऐं ज़रई समाज। हे ख़ासियतूं मिलियल आहिनि। सभ खां पहिरियां खाद खुराक जा ज़रिया। हे जेको असां जानवरनि जो शिकार कंदा हुआ ऐं वणनि जा मेवा ऐं ॿूटनि जो पाणो खाधे तौरु वापराईंदा हुआ। ज़रई समाज में बनी ॿारो ऐं माल जेको आहे ज़रियो हुआ। उन खां पोइ पोरे जी विचकी हूंदी त मर्द शिकार कंदा हुआ ऐं औरतूं मेवा गॾु कंदियूं हुयूं। शिकार कंदनि ऐं माल गॾु करे रखण वारे समाज में। ऐं ज़रई समाज में मुख़्तलिफ़ पोरिया ते कम जी वधीक विर्छ हूंदी हुई, छाकाणि त माण्हू घणा हूंदा हुआ। कम्यूनिटी केतिरी वॾी हुई, आबादी वाध ऐं इज़ाफ़ो। हिन में 20 खां 50 माण्हू हूंदा तक़रीबन, यानी थोरी आबादी हूंदी। ऐं हिन में वॾी आबादी हूंदी ऐं ॻोठ ऐं शहर हूंदा हुआ। आबादीअ जी चोपड़ या लल पलाण शिकार करण माल गॾु करे रखण वारो समाज। इन में जेको आहे शिकार लाइ हिकु हंधु छॾे ॿिए हंधु लल पलाण कंदा हुआ। पर ज़रई समाज में मुस्तक़िल रिहाइश हूंदी हुई। उन खां पोइ अझो या लटो या घरेलू लिबास, गारूं या आज़ी झुकियूं वग़ैरह जेको आहे सो उहे उन में रहंदा हुआ ऐं जानवरनि जी खलुनि ऐं वणनि जे पननि जा लिबास पाईंदा हुआ। उन खां पोइ ज़रई समाज वारा पका घर कपह या उन मठियल लिबास पाईंदा हुआ। रहंदा पखनि घरनि में हुआ ऐं कपह या उन मठियल जेको आहे सो लिबास पाईंदा हुआ। उन खां पोइ कुदरती माहौल सां लाॻापो ईंदा ॾाढो। हे जेको आहे सो मुकमल तौर ते कुदरत ते इनसार कंदड़ हुआ, उन ते भाड़ींदड़ हुआ। हे ज़मीन खे पंहिंजी ज़रूरत मूजिबि इस्तेमालु कंदा हुआ। मिसाल तौरु बनी पोखणु, ॿेलनि खे वढणु, भाॼियूं वग़ैरह खाइणु। अहिड़ी तरह हिन नमूने जी ज़िंदगीअ जा फ़ाइदा कहिड़ा हुआ? हिन नमूने जी ज़िंदगीअ जा फ़ाइदा कहिड़ा हुआ? हे जेको आहे सो सादी ज़िंदगी कुदरत सां विझड़ाई हुई। सादी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं कुदरत सां घणी विझड़ाई हुई। ऐं खाधे जो वाफ़िर मिक़दार ऐं समाजी तरक़ी, यानी खाधे जो तमामु घणो मिक़दार हूंदो हो ऐं समाज जी तरक़ी बि हूंदी हुई। नुक़सान कहिड़ा हुआ? खुराक जी गैर यकीनी सूरत हाल, कॾहिं खाधो मिले कॾहिं न मिले ऐं वॾनि जानवरनि खां ख़तरो। ऐं हिननि में बीमारियुनि जो पखिड़िजणु ऐं समाजी अणबराबरी, यानी मालिक ऐं मज़दूर जो फ़र्क़ु थी वियो, यानी फ़र्क़ु थी वियो। उन खां पोइ 3 नंबर ॾे हलूं था, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। जंहिंमें नंबर 1 आहे समाज ऐं सक़ाफ़त या कल्चर जे इस्तिलाह जी वसफ़ बयानु करियो। इहो बि असां पहिरें सबक़ में पढ़ी आया आहियूं त समाज यानी सोसाइटी माण्हुनि या फ़र्दनि जो अहिड़ो ग्रोह जिन में गॾु हुअण जो अहसासु ऐं गॾु गुज़ारण जो शऊर हुजे, उनखे समाज चवनि था। उहे हिक ॿिए सां लह विच में अचनि था ऐं हिक ॿिए सां हर मामले में सहकार ऐं ताउन कनि था। उन्हनि जा अक़ीदा, तौर तरीक़ा, रहणी करणी, रवाज, रस्मूं ऐं क़दर हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। अचूं था सक़ाफ़त जी तरफ़। सक़ाफ़त या कल्चर। सक़ाफ़त या कल्चर माण्हुनि जे हिकु ग्रोह जी ज़िंदगी गुज़ारण जे तर्क या नमूने खे चइजे थो। आम कल्चर में ॿोली, मज़हब, खाधो खुराक, लिबास, मौसीक़ी, फ़नून लतीफ़ा ऐं लोक कहाणियूं शामिलु हूंदियूं आहिनि। सक़ाफ़त या कल्चर जा उहिञाण हिकु नसुल खां ॿिए नसुल लाइ मुंतक़िल थींदा आहिनि। नंबर 2 सवाल आहे त शिकार कंदड़ माल गॾु करे रखंदड़ समाज ऐं ज़रिए समाज जे विच में फ़र्क़ु वाज़े करियो। जवाबु आहे त शिकार कंदड़ माल गॾु करे रखंदड़ समाज ऐं ज़रिए समाज जे विच में फ़र्क़ु वाज़े कजनि था। ही फ़र्क़ु आहिनि। शिकार कंदड़ माल गॾु करे रखंदड़ समाज, हिन समाज जा माण्हू खाधे खुराक लाइ जानवरनि जो शिकार कंदा हुआ ऐं वणनि जा मेवा ऐं ॿूटनि जो पाणो खाधे तौरु वापराईंदा हुआ। पर हिन समाज जा माण्हू खाध खुराक लाइ पोखी राई कंदा हुआ ऐं माल पालींदा हुआ। ही जेको आहे सो खाना बदूशनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। ही हिकु हंधि रहंदा हुआ ऐं बनी ॿारो कंदा हुआ। हिन समाज जा माण्हू घरनि में रहंदा हुआ। जानवरनि जी खलुनि ऐं ॿूटनि जे पननि खे जिस्म ढकण लाइ इस्तेमालु कंदा हुआ। हिन समाज जा माण्हू घरनि में रहंदा हुआ ऐं कपह जी कपिड़नि सां पंहिंजो जिस्म ढकींदा हुआ। ॿियो सवाल आहे त ॿुधायो त कहिड़ा समाज पाण खे मुनज़िम करे बरक़रार रखी क़ाइमु दाइमु रहनि था।
जवाब आहे त हेठियनि सबबनि जे करे समाज बरक़रार ऐं क़ाइमु दाइमु रहंदा आहिनि। नंबर 1 आहे समाजी लाॻापा। जॾहिं माण्हू हिक ॿिए सां मिलनि था, ॻाल्हाइनि था ऐं ताउन कनि था त समाज जुड़ियल रहे थो। क़दुरु ऐं रिवायतूं हर समाज में पंहिंजा इख़लाक़ी मयार हूंदा आहिनि, उहे समाज खे ॿधी रखनि था। नसुल जी बका, नवनि ॿारनि जी पैदाइश ऐं उन्हनि जी सही तरबियत जीअं हू मुस्तक़बिल में समाज जो ज़िम्मेवार हिसो बणिजनि। कानून ऐं नज़्म ज़ब्त, समाज में ॾोहनि खे रोकण ऐं इंसाफ़ लाइ कानून जो हुजणु लाज़मी आहे। नंबर 4 आहे समाज छो तब्दील थींदा आहिनि या साॻिया रहंदा आहिनि। हर हिक जे बारे में 3 सबब लिखो। समाज जे तब्दील थियण जा 3 कारण ही आहिनि। तालीम ऐं शऊर, तालीम माण्हुनि जी सोच खे बदिलाए छॾे थी। साइंस ऐं टेक्नोलॉजी, टेक्नोलॉजी नयूं शयूं ऐं नवां ख़्याल खणी अचे थी। मुआशी हालतूं, मुआशी तौर ते मज़बूत थियण सां रहणी करणी जो तरीक़ो मटिजे थो। समाज जी तब्दीली थियण जा 3 कारण ही आहिनि। रिवायत पसंदी ऐं सख़्ती, कुझु समाजनि में पुराणनि ख़्यालनि खे मुक़दस सम्झियो वेंदो आहे ऐं नई तब्दीलीअ जे ख़्याल खे रद्द कयो वेंदो आहे। तालीम जी खोट, जिथे माण्हू अणपढ़ियल हूंदा आहिनि त खेनि उहा ख़बर ई न हूंदी आहे त दुनिया केॾांहुं वञी रही आहे। ख़ौफ़ ऐं बेइतबारी, अक्सर माण्हू नई तब्दीलीअ खां टिजंदा आहिनि त उहा खेनि फ़ाइदो पहुचाईंदी या नुक़सानु। त 3 बाब जी मश्क असांजी हिते पूरी थिए थी। अल्हम्दुलिल्लाह असांजो 3 बाब बि पूरो थी वियो आहे। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।